ज़िले कश्मीर कंदकोट जा रोड रस्ता कच्चो पक्को शहर शहर गोठ वसी तोड़े वहण काफ़ी अरसे खां महाबदमनी में सड़ी रहा आहिनि। अगवा विराए तावान चोरियूं ज़ोरियूं फुरूं दाड़ा धगी फटी ऐं क़त्लो गारत जा वाक़िया ॾींहुं राति जी सूरत में रोज़ मामूल बणियल आहिनि। ज़िले कश्मीर कंदकोट में करखियल बदमनी सबब कारोबार जी रस्ता रोक आहे। बदमनी में महांगाई सबब अवाम फाका कशी ऐं लड़पड़ाइण ते मजबूर आहे। उन गुज़िरे राति जे वाक़े में कच्चे में पंहिंजी रियासत क़ाइमु कयूं वेठल धाड़ेलनि जे हिकु वॾे टोले हॉस्पिटल लॻो उन्हनि पुल वटि इंडस हाईवे ते काह करे मुसाफ़िर गाॾियुनि मथां जदीद हथियारनि जा मुंहं खोले छॾिया। राति जी राज़नी में मुसाफ़िर ट्रक के कोच ऐं ॿियनि गाॾियुनि खे शदीद नुक़सानु पहुतो। ॾुआरनि जी बेरहम गोलियुनि जो खाज बणिजी ख़ैरपुर वासी मुसाफ़िर इनायतुल्ला तुन्यो मौक़े ते शहीद थी वियो ऐं 5 ॼणा ज़ख़्मी थी पिया। रियासत ऐं रियासी इदारनि जे ख़ौफ़ खां बेख़ौफ़ अवाम ऐं इंसानियत जा वेरी धाड़ेल गैर क़ानूनी जदीद हथियारनि जे ज़ोर ते 2 ॼणनि खे अगवा बि करे विया। चङो ख़ासो वक़्तु ॾुआरनि जी इंडस हाईवे ते मौजूदगी फायरिंग फुरलुट क़त्लो गारत ऐं अगवागीरी खे रोकण लाइ पुलिस मौक़े ते न पहुती। ज़िले कश्मीर कंदकोट जे मुख़्तलिफ़ थाणनि जी पुलिस नफ़री रिवायती काहिली सुस्ती ऐं लाचारी जो मुज़ाहिरो कंदे रेंजर्स अटालनि सां गॾु वाक़े वारे हंधि देर सां पहुती। जवाबदार वारदात मुवीन खे साण खणी आसानी सां फरार थी विया। बेगुनाह मरंदड़ अवाम जे तॾनि ते फाते ख़्वानी कंदड़ पुलिस पोस्टमार्टम लाइ शहीद मुसाफ़िर जो लाश ऐं इलाज लाइ ज़ख़्मियुनि खे कंदकोट सिविल अस्पताल मुंतक़िल कयो। वाक़े जे इतलाह ते DIG लाड़काना नासिर आफ्ताब पठाण वाक़े वारे हंधि पहुतो। मालूमात वरिती उन ज़ख़्मियुनि खे बहितर इलाज लाइ ॿियनि शहरनि जी अस्पतालनि ऐं शहीद जो लाश अबाणे शहर ख़ैरपुर मुंतक़िल कयो वियो। हींअर आए ॾींहं जे हिकु वाक़े खां पोइ मुख़्तलिफ़ थाणनि जी पुलिस ऐं आफ़ीसर ॿिए वाक़े जे इंतज़ार में पंहिंजे आफ़ीसनि ऐं थाणनि में वञी वेही रहिया। सिर्फ़ु कार्रवाई जी प्रेस रिलीज़ जारी करणु बाक़ी आहे। कैमरामैन टीम सां गॾु जावेद उस्मान बिजाणी GTN वेब न्यूज़ कंदकोट।